राउंथी वारे इलाक़े में पुलिस ऐं ॾोहारनि विच में फायरिंग थी आहे। हिकु ॾोहारी खे मारण जी दावा कई वई आहे त 3 ॼणा ज़ख़्मी आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया अवां सां। राउंथी वारे इलाक़े में पुलिस ऐं ॾोहारनि विच में फायरिंग थी आहे। हिकु ॾोहारीअ खे मारण जी दावा कई वई आहे। 3 ॼणा ज़ख़्मी आहिनि। पुलिस मूजिबि राउंथी जे कचे में पुलिस जो ऑपरेशन हलंदड़ आहे, जॾहिं त हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। 3 ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि, जिन जी सुञाणप नाहे थी सघी। राउंथी कचे वारे इलाक़े में ऑपरेशन जो हलंदड़ आहे। हिकु ॾोहारीअ खे मारण जी दावा कई वई आहे, जॾहिं त 3 ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। वधीक नफ़री बि उते तलब कई वई आहे। SSP सुमेर नूर चना जो चवणु आहे त राउंथी जे कचे में पुलिस जो टारगेटेड ऑपरेशन जारी आहे, जंहिंमें हिकु जेको आहे ॾोहारीअ खे मारण जी दावा कई वई आहे, त 3 ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। SSP सुमेर नूर चना जो चवणु आहे त हीअ मुक़ाबला जारी आहिनि। धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं धाड़ेल जेके आहिनि जेसि तक ख़तमु न थींदा, तेसि ताईं हीअ मुक़ाबला जेके आहिनि पुलिस पारां कया पिया वञनि ऐं धाड़ेलनि जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन कयो वेंदो। राउंथी वारे इलाक़े में पुलिस ऐं ॾोहारनि विच में फायरिंग थी आहे। हिकु ॾोहारीअ खे मारण जी दावा कई वई आहे। 3 ॼणा ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि।